धाबे जी वेझो ख़ानगी मिल लॉकडाउन जो जवाब ॾियण आहे सवे पोरियतन जी पगार रोके छॾी, जंहिं ख़िलाफ़ मज़दूरनि पारां धरणो हयो वियो। धाबे जी मिल एरिया में क़ाइम ख़ानगी फैक्ट्री अनवर टेक्सटाइल मिल जी इंतजामिया लॉकडाउन जो जवाब ॾियण आहे पोरियतन खे पगारूं ॾियण खां इनकार करे छॾियो। जंहिंखां पोइ सवे पोरियतन सैयद आज़म शाह ऐं शाहनवाज़ शेख जी अॻवानीअ में मुख्य गेट अॻियां धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई। उन मौके ते पोरियतन चयो त मक़ामी मिल इंतजामिया गुज़िरियल 1 महीने खां लॉकडाउन जो जवाब ॾियण आहे असां जूं पगारूं बंदि करे छॾियूं आहिनि, जंहिं सबबि असीं बुख बदहाली ऐं फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी विया आहियूं। पोरियतन सिंध जे वॾे वज़ीर खां मुतालबो कयो त पगारूं ॾियारे बुख ऐं बदहाली खां बचायो वञे। यादि रहे त सिंध हुकूमत पारां निजी फैक्ट्रियुनि जे मालिकनि खे लॉकडाउन दौरान मज़दूरनि खे पगारूं ॾियण जूं हिदायतूं कयूं आहिनि, पर धाबेजीअ में क़ाइम निजी फैक्ट्री इंतजामिया सिंध हुकूमत जे हुकुम खे थुॾींदे पोरियतन खे पगारूं ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।